कुकर केड़ा अंदर क्या बना मतलब वो ब्याह तो यही अर्धा पर्दा है बते दादागिरी है एकरो आई कमरे में बुकी करे को ना जेठो घर कमरे ये पता है और ये ये जाओ में तो जलाओ मुंहिंजो नालो निशो आहे। मुड़ुस जो नालो पीर बख्श आहे। ऐं रहंदड़ ॻोठ सूमर खान लिगारी में आहियां। ऐं जेके जवाबदार आहिनि उहो दिलावर लिगारिया, महरम लिगारिया, एसाक लिगारी इहे आहिनि। ऐं मोतमार धमकियूं ॾियनि थियूं, असां हीअं कराए छॾींदासीं, हीअं कराए छॾींदासीं। ऐं मूंखे ख़ौफ़ आहे जॾहिं कॾहिं मूंखे माना हू माराईंदा या मुंहिंजे पुट खे या मुंहिंजे घर वारे खे। मुंहिंजो अर्ज़ु आहे त मूंखे तहफ़ुज़ खपे ऐं मुंहिंजो हक़ कयो वञे। मूंसां नाजाइज़ी थिया मुंहिंजे घरां मुंहिंजी टच मोबाइल ऐं मुंहिंजी गाॾी हिकिड़ी चोरी कई वई आहे। तंहिं तहत मुंहिंजे निंगरनि जूं उन्हनि मोबाइल हथ करे ग़लति तस्वीरूं उन्हनि ॾिनियूं आहिनि ऐं उहे ॾियनि पिया ऐं मूंखे मोतमार धमकियूं ॾियनि पिया। ऐं उन्हनि जा मूं केस बि दाख़िल कयो आहे, NC कराई आहे, FIR बि कराई आहे। मुंहिंजो मुड़ुस मिसकिन आहे, ॾियाड़ीदार आहे, मज़ूरी कंदो आहे। पाण हेल्थ वर्कर आहियां, ड्यूटी कंदी आहियां। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे ऐं 6 मुंहिंजूं न्याणियूं आहिनि। तंहिं त मूंखे तहफ़ुज़ खपे ऐं मूंखे तहफ़ुज़ खपे ऐं मुंहिंजे लाइ हक़ कयो वञे। मूंसां नाजाइज़ी थी आहे, ज़्यादती थी आहे। मूं घणेई बर्दाश्त कयो आहे। ऐं हू हिकु पावरफुल माण्हू आहिनि ऐं उन्हनि वटि पंहिंजो पावर आहे। उन तहत मूंसां नाजाइज़ी कई आहे ऐं नाजाइज़ी कंदे आहे। मुंहिंजो मुड़ुसु आहे, ग़रीब मिसकिन आहे, ॾियाड़ीदार आहे। ऐं ॿियो मुंहिंजो केर बि कोन्हे अलाह खां सवा। ऐं मजबूर थी आऊं हिते आई आहियां। मजबूर थी हिते मूं दांह कई आहे, बेवस्ती मूं कई आहे। ऐं मुंहिंजो हक़ कयो वञे, मूंखे हक़ फ़राहम मिले। ऐं जनाब आला चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, वज़ीर आज़म पाकिस्तान, चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध, IG सिंध, सेशन जज सांगड़ खे गुज़ारिश आहे मूंसां हक़ कनि। मूंसां ना हक़ आहे। ऐं मजबूर थी पई ही क़दम खयों अथमि ऐं मुंहिंजो केर बि कोन्हे। हू पावरफुल माण्हू आहिनि, मुंहिंजी मजबूरी जो फ़ाइदो वठी रहिया आहिनि ऐं मौतमार धमकियूं ॾियनि था। सॼी राति पंहिंजे घर में आराम सां सुम्ही नथी सघां। मुंहिंजूं छोकिरियूं चौकी ॾींदी आहियां, जाॻंदी आहियां 3 बजे ताईं। थी सघे मुंहिंजे पुट खे न मारे वञनि, थी सघे मुंहिंजी धीउ का खणी न वञनि, थी सघे मुंहिंजे घर वारे खे मारे न वञनि। लाचार आहियां, मजबूर आहियां, बेवस आहियां। मुंहिंजो हक़ कयो वञे। मूंसां ॾाढा ई थी आहे, नाजाइज़ी थी आहे। इन लाइ शुक्रगुज़ार रहंदसि तव्हांजी।